नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे टंडो आदम खां ख़बर ॾींदा हलूं त अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त नयो बांग्लादेश बणजण न ॾींदासीं, छो त समूरा सूबा असां सां गॾु आहिनि। इहा पाकिस्तान जे वसीलनि जी जंग आहे, असां इहा जंग विढ़ंदा रहंदासीं। हिन टंडो आदम में जलसे खे ख़िताब कंदे चयो त असां पंहिंजे हक़नि जे लाइ विढ़ंदा पिया अचूं, इहा जंग विढ़ंदा रहंदासीं। हीउ पाकिस्तान अॼु जे माण्हुनि न ठाहियो आहे, पर असांजे बुज़ुर्गनि बणायो आहे। हीउ मुल्क जंग सां न डायलेग जे ज़रिए हासिल कयो वियो आहे। अॻूणे सदर चयो आहे त पाकिस्तान बणजण बाद सोचियल सम्झियल साज़िश जे तहत रतो छाण कई वई आहे। नयो बांग्लादेश बणायो वियो आहे। संदसि चवण हो त हू सिंधी में तकरीर हिन करे नाहे कंदो छो त ॿुधण वारनि खे समझ में न ईंदो आहे। जंग हिन जी असां सां ऐं असांजे वसीलनि ते आहे, पर सॼे मुल्क जी वसीलनि ते हिन सां जंग आहे। सिविल एविएशन खे बि इस्लामाबाद आंदो पियो वञे। हिन चयो आहे त विढ़ंदा रहिया आहियूं ऐं अवाम जे हक़ जे लाइ जंग जारी रखंदासीं। हिन चयो आहे त डिॼण जी का बि ॻाल्हि न आहे, असां बि इहा ई बजट हलाई हुई, सभिनी जी पगारनि में वाध कई हुई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।